साईं मिलाद न मल्हाइण जो को अवां खे सबूत आहे त वज़ाहत कयो। तव्हां मनो जी दलील उन शइ जे बारे में घुरो जेकी शइ नबी साईं खां अॻु में या नबी साईं जे ज़माने में थींदी हुजे, बाद में नबी साईं उन खां मना कयो हुजे, पोइ तव्हां दलील घुरो त तव्हां इहा छो नथा कयो? इन जे मना जी दलील काथे आहे? गॾो हलाल हुयो नबी साईं जे ज़माने में। हाणे जेकॾहिं को गॾो खाईंदो असां चवंदासीं त गॾो खाइणो हराम आहे, उहो चवंदो मनो काथे आहे? असां दलील ॾींदासीं त ख़ैबर जे मौक़े ते नबी साईं अलल ऐलान गॾा जे गोश्त खां मना फरमायो। हदीस आहे न, हिकु शइ अॻे थींदी हुई, नबी साईं जे ज़माने में उन खां रोकियो वियो, हाणे कोई कंदो त असां उनखे मना कंदासीं, उहो मना जी दलील असां को घुरे। पर जेकी शइ न नबी साईं कई आहे, न सहाबा कई आहे, न इमामनि कई आहे, न नबी साईं खां पहिरियां या कंहिं बि वक़्त में न थी आहे, हाणे तव्हां कयो था त असांखे तव्हां दलील ॾियो त इहा शइ काथों साबित आहे। क़ुरान में घणा सिपारा आहिनि? 30 सिपारा। 30 सिपारनि जी कंहिं बि हिकिड़ी आयत में इशारतन किनायतन सराहतन कंहिं बि एतबार सां काथी मिलाद जश्न ईद मिलाद साबित आहे? काथी बि न आहे। नबी साईं जी उमिर मुबारक 63 साल, 63 मर्तबा नबी साईं जी पंहिंजी ज़िंदगी में मिलाद वारो ॾिहाड़ो आयो। हिकु मर्तबा कॾहिं नबी साईं जश्न ईद मिलाद नबी मल्हायो? पूरे मक्के या मदीने खे नबी साईं झंडियूं हुयूं। नबी साईं खां बाद सहाबा 100 साल ताईं दुनिया जे अंदर मौजूद हुया, 1.25 लख सहाबा। कंहिं हिकिड़े सहाबी 100 साल जे अंदर कंहिं हिकिड़े सहाबी नबी साईं जो जश्न ईद मिलाद नबी मल्हायो? जीअं तव्हां मल्हायो था, ॾाढ़ियुनि सां रोड ते बीही नचो था, कंहिं सहाबी इहा शइ कई? तव्हां ई असां हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा जे मुताबिक़ दीन खे फॉलो कयूं था, जीअं इमाम अबू हनीफ़ा समझायो आहे। इमाम अबू हनीफ़ा पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि जश्न ईद मिलाद नबी मल्हायो आहे? या इमाम अबू हनीफ़ा जे ज़माने में कंहिं ॿिए शख़्स ईद मिलाद नबी मल्हायो आहे? जॾहिं इहा शइ कंहिं खां बि साबित न आहे, तव्हां हाणे था कयो, तव्हां दलील ॾियो या काथों आहे? असां मना कंदासीं, छो त इहा शरीयत में न आहे। त असां को मना जी दलील न घुरो, दलील तव्हां ॾियो जेके कयो था पिया।